वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। बाबा केड़ी गाल जो मां अम्मा सा जिक्र न कया, मुखे भी तो बुधाए छा गाल आ? समझ त तुझी मां हाणे असां वटि महिमान आहे। हुनखे रत जी कैंसर आहे। शमसुद्दीन खान साहब, तू इन खुशफहमी या गलत फहमी में आई त एसपी ज़राली जे एक्सीडेंट में मुझो था बिजार खान मुखे तो यह खबर है त शाह मुराद जी फैमिली के अगवा करने में सिर्फ ऐं सिर्फ तुझो हथ है, तुझो। बिजार खान मु साले जे पीर चिबड़ ते यो कम रखियो है, ये समझ त बार रखियो तमास। ये कदे उन्हनि मुझी गाल मनी त ठीक आ, तेने छोरी के जबरदस्ती खणाए तो ताई पहुंचाई तुस, यो मुझो तो सा वायदो है। खान बहादुर, जोर जी गाल हो जा त मूं वटि खोड़ वांदा वेठा आहिनि, पर मां चाहियां थो त राजूनी तरीक़े सां सभु मामला हल करे बानुअ खे सुकून सां हासिल कयां। भेड़ छेड़े फसाद सां उन हासिल कयमि न त दुश्मन जे ख़ौफ़ जी तलवार हर वक़्तु मुंहिंजे मथां रहंदी। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।